नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त मेड़ मां ख़बर ॾींदड़ मेड़ जे इलाइक़े फरीदाबाद, धामरा वाह, राजवाह, माडो वाह, गनेरो वाह, सईदपुर शाख ऐं बिशारत शाख में ज़रई पानी जी अथरादू खोट, सारियालो, बेजारो सुकण ऐं आपाशी अमलदारनि जी नाअहली ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे ज़िला सदर सिकंदर अली सोदर, सीनियर नायब सदर हाजी खान मरफानी, जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद सुमरो, इसाक सोदर, करम डेपर जी अगवानी में फरीदाबाद मेड़ रोड खेड़ा शाख ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी करे टायरनि खे बाहियूं ॾेई खेड़ा मोरी ते धाणो धाणे में गॾह ते बिनर ते आपाशी वज़ीर ऐं सेक्रेटरी लकी गॾह खे बि धाणे में आंदो वियो। आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वई। धाणे लॻण सबबि फरीदाबाद मेड़ रोड बंदि हुजण करे ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। इन्हनि चयो त धामरा वाह, राजवाह ऐं शाखियुनि जी पुछड़ी ते पाणी न आहे, जंहिं करे पोखियल साड़ियुनि जो बेजारो सड़ी ऐं सुकी रहियो आहे। पुछड़ी जी शाखुनि खे हथ वठी सुकायो वञे थो। आपाशी अमलदार काटी जा करोड़े रुपया हड़प करे विया, वरी मथां खां हथ वठी पाणी बंदि कयो वियो आहे। हिननि हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख खे अपील कई त पुछड़ी ते पाणी जी खोट ख़िलाफ़ नोटिस वठी धामरा वाह, राजवाह, माडो वाह समेत ॿियनि शाखुनि में ज़रई पाणी ॾेई हारियुनि ऐं आबादगारनि खे मुआशी कत्ले आम खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।